नाज़रीन, सिंधड़ी खां असां रिपोर्ट शेयर कई है मोहम्मद यूसुफ दर्स। रिपोर्ट मूजिब सिंधड़ी तालके जी यूसी गिरोड़ शरीफ जे IBA पास उस्तादन जो दीदार हुसैन मंगरियो, गुलाम रसूल मंगरियो, उमरुद्दीन नोहड़ी, गुलजार बगलियो, असद मंगरी ऐं ॿियनि IBA उस्तादन प्रेस क्लब सिंधड़ी अॻियां एहतजाज कंदे चयो तालीम खाते जो मिटो मयार नामंज़ूर आहे। तालीम खाते में हिकिड़ो ई निज़ाम नाफ़िज़ कयो वञे। इन सां गॾोगॾु यूसी खाही, पिथोरो ऐं ॿियनि यूसियुनि खे हार्ड एरिया करार ॾेई इन यूसी जे उम्मीदवारनि खे 33 मार्कुनि ते पास करे उस्ताद मुक़ररु करे ऑफर आर्डर ॾिना वञनि ऐं उन जे यूसी ते 55 मार्कुनि ते पास वारो शर्त असांजी हक़नि ते धाड़ो हणणु बराबरि आहे। हिननि चयो त 20,000 जे लॻभॻि आबादी रखंदड़ यूसी में सरकार तरफ़ां सिर्फ़ 4 या 5 स्कूल हलनि था, जॾहिं बि हींअर ताज़ो आयल पोस्टुनि ते मुक़ामी उम्मीदवारनि खे फेल करे हिते जे अवाम जे गुलनि जड़नि ॿारनि जी तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम करण जी साज़िश कई पई वञे। हिननि वज़ीर तालीम ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त असांजे यूसी खे हार्ड एरिया करार ॾेई असां सां इंसाफ़ कयो वञे। यूसी गिरोड़ शरीफ के